अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीन दुलाब जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। अचण वारी एपिसोडनि जी पूरी अपडेट दोस्तों तव्हांखे ॾींदा हलूं। दुलाब ड्रामे में आख़िर छा थियण वारो आहे? छा वाक़ई शाहनवाज़ ख़ान खे हाणे पुलिस गिरफ़्तार करे वेंदी या इहो बाद में थींदो? दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब जा जेका अचण वारा एपिसोड आहिनि ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदासीं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी करे छॾींदा, लाइक ऐं बेल आइकन के आल ते ज़रूर कंदा। दोस्तों तमाम जल्द शाहनवाज़ ख़ान के पुलिस गिरफ़्तार कंदी। फिलहाल त इहो रफड़ो हलंदो रहंदो, पोइ आहिस्ता आहिस्ता पुलिस उन जे ख़िलाफ़ थी चुकी आहे। बाद में जेको शाहनवाज़ ख़ान जे मथां इहे खून लॻंदा जेका बि हुया, पोइ शाहनवाज़ ख़ान के पुलिस भी बिल्कुलु गिरफ़्तार कंदी ऐं शाहनवाज़ ख़ान जो बुरो हशर ॾेखारियो वेंदो ऐं ॾेखारे वेंदो जेको कानून खे पंहिंजे हथ में करे घुमंदो हुयो, नेठि उहो बि कानून जे क़दमनि में वञी किरियो ऐं कानून आख़िर बाला आहे ऐं अहिड़े हिसाब सां सभिनी खे इंसाफ़ मिलंदो जंहिंसां बि ज़ुल्म थियो। ऐं तमामु जल्द इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ड्रामे जे आख़िरी सीननि में, आख़िरी एपिसोडनि में। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, हिन वीडियो खे जिथे किथे शेयर कंदा, बेल आइकन खे आल ते कंदा, सुठा कमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।